जॾहिं मदीने मां निकिरे थो त इमाम हुसैन लजपाल नाने जी दरबार में हाज़िरी ॾिनी आ। ओ मुंहिंजा नाना साईं, अॼु तुंहिंजो दीन मुश्किल में आयो आ, अॼु तुंहिंजे दीन ते यज़ीद न हमलो कयो आ। ओ मुंहिंजा नाना साईं, अॼु मूंखे दिल सां इजाज़त ॾियो जो तुंहिंजो शहज़ादो, तुंहिंजो हुसैन, तुंहिंजी न्याणी फातिमा जो बचड़ो, तुंहिंजो नवासो तुंहिंजे शहर खे छॾियो वञे थो पियो। अॼु करबला इमाम हुसैन करबला रवानो थियो आ। साथियुनि झलियो, दोस्तनि चयो त ओ हुसैन कूफी ला यूफी, कूफे वारा वफ़ा न कंदा आहिनि, कूफे वारा मददगार न हूंदा आहिनि। ओ हुसैन इन्हनि जे पोयां न वञे, इन्हनि सां गॾु न रह, इन्हनि जे चवण ते कूफे न वञे। पर हुसैन चवे थो नाने नबी जे दीन ते तकलीफ़ अचे ऐं हुसैन घर में वेठल हुजे, हुसैन मदीने में वेठल हुजे ऐं जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो नानो नबी मूंखां पुछे, ओ हुसैन तूं घर में वेठो हुए, उन मुंहिंजे दीन खे यज़ीद लुटे रहियो हुयो, फुरे रहियो हुयो। ओ हुसैन उन वक़्त तूं छो न निकिते? पंहिंजे रिश्तेदारनि खे इमाम हुसैन चवे तो ॿुधायो वो क़यामत में पंहिंजे नाने नबी खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि। हुसैन चयो त मूंखे झलियो न, मूंखे रोकियो न, छॾियो त मां पंहिंजे नाने नबी जे दीन ते सिर कुर्बान करे अचां। इमाम हुसैन खे ख़बर हुई, इमाम हुसैन खे कल हुई, नंढपण खां वठी जवानी ताईं ॿुधंदो पियो अचे पंहिंजे नाने नबी जा वाक़ियात। इमाम हुसैन खे कीअं शहीद कयो वेंदो, केरु शहीद कंदो, केरु इमाम हुसैन जो सिर वढींदो, मुंहिंजे हुसैन खे हर ख़बर हुई। पर तंहिं बावजूद इमाम हुसैन करबला ॾांहुं सफ़र कयो आहे। जॾहिं करबला ॾे सफ़र करण लॻा, करबला जे मैदान में पहुता, उठनि घोड़नि जूं सवारियूं हुयूं, कुझु पैदल सवार हुया। शहजादा नाज़ुक बचड़ा, अमीरुल मोमिनीन अली जा शहजादा, बादशाही खानदान जा शहजादा, मुस्तफा करीम जा घर वारा, जिन ते कॾहिं कोसो वाब न लॻो, जिन जे घर में कॾहिं मलाइक बग़ैर इजाज़त जे दाख़िल न थिया, अॼु करबला जे मैदान में अकेला वेठल आहिनि। अचे खेमा खोजन करबला जे पिण में, अचे खेमा खोड़ियाऊं, छेड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं, मुंह न मोड़ियाऊं, पसीताओ तरार जो। इमाम हुसैन जे साम्हूं हुर्रायो पंहिंजो फौज वठी तो हुसैन इब्ने ज़ियाद जो हुकूमत तोखे कूफे अचण न ॾियो, काफ़िलो रोकियो आ। इमाम हुसैन पुछा कई त हिन मैदान जो नालो छा आहे, हिन इलाइक़े जो नालो छा आहे? चयो वियो या हुसैन, ए मुर्शिद हुसैन, हिन इलाइक़े जो नालो आ करबो बला, यानी परेशानियुनि ऐं ॾुखनि वारी जाइ, दर्दन वारी जाइ। इमाम हुसैन जे अखियुनि में लुड़क अची विया। फरमाइनि था त वाक़ई मुंहिंजे नाने नबी सच फरमायो हुयो त मुंहिंजो हुसैन करबो बला वारी ज़मीन ते शहीद कयो वियो। पाण फरमाइनि था अॻियां न वधो, अॻियां कदम न खणो, हाणे असां करबला जे मैदान में रहंदासीं। पासे में फुरात नदी हुई, कुझु ॾींहं त पाणी हलियो। 8 मुहर्रम जॾहिं थी आ, 22,000 लश्कर यज़ीदुनि जो छेड़े जे लाइ इमाम हुसैन खे शहीद करण जे लाइ जमा थियो आहे। इमाम हुसैन रात जो वक़्त आहे, अंधेरे जे टाइम में पाण पंहिंजे साथियुनि खे गॾु फरमाया, यार दोस्त गॾु थिया ऐं पाण फरमाइनि था, ए हुसैनी लश्कर वारो, अॼु मां ॾीओ उझायां थो, बत्ती बंदि थो कयां, मां नथो ॾिसां त मूंखे को हाणे फतह याबी नसीब थींदी या यज़ीदी असांखे छॾींदा, बल्कि मूंखे यकीन थी वियो आहे 22,000 जो लश्कर ॾिसी हे मुंहिंजे रत जा प्यासा आहिनि,
ए मूंखे क़त्ल करण जे लाइ आया आहिनि, अॼु हुसैन जी जान वठण जे लाइ आया आहिनि। मां बत्ती बंदि थो कयां, जंहिंखे घर वञणो आहे उहो भली हलियो वञे, जेको वापसि वञणु चाहे मदीने हलियो वञे, उन जे लाइ राह खुलियल आहे। ऐं हे मूंखे बि वठण जे लाइ आहिनि, तव्हांजा दुश्मन कोन्हनि के हुसैन जा दुश्मन आहिनि। यारन दोस्तन चयो, साथियुनि चयो, ओ हुसैन या बेवफाई जी गाल असां सां न कर, असां जो मरण जीअण तो इमाम हुसैन सां आहे। ए असांजा इमाम सिर कुर्बान थे कंदासीं, जान हली वञे जान ॾींदासीं, पर तो हुसैन सां बेवफाई कोन कंदासीं। में आली मकाम जने नाई मुहर्रम जो ॾियारो थियो आ, पानी बंद आ, प्यासा आहिनि, उञारा आहिनि। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुकुम ॾिनो त वञी फुरात मां कुछ पानी जो मशको भरे अच, पर दुश्मननि हज़रत अब्बास जो रस्तो रोके वरितो आ। उहा फुरात, अरे फुरात तो खुश्क न थी वई, तो सुकी न वई, जो यज़ीदन जे कुत्ता पिल्ला घोड़ा पानी पियन। ऐं हुसैन जो अली असगर उञारो हुजे, हुसैन जी सकीना उञारी हुजे, हुसैन जो अकबर उञारो हुजे, सुनो कासिम उञारो हुजे, नबी जा शहजादा उञारा हुजन। हज़रत इमाम हुसैन के पानी न मिलियो। ॿियो ॾियारो थियो आ, नाई जे ॾियारे ते दुश्मनन हमले करण जे लाइ अचनि था। इमाम हुसैन पैगाम मोकिलियो आ उमर बिन साद ॾे, ए इब्ने साद, अॼु जुमे जी भलारी रात आ, अॼु जुमे जी बरगुज़ीदा रात आ, 10 मुहर्रम जी रात आ। छॾियो त अॼोकी रात नबी जा शहजादा पंहिंजे नाने नबी खे यादि कनि, पंहिंजे अल्लाह खे राज़ी करे वठनि। हबीबन करीमन फरमायो हुयो त ॾुखियो वक्त ईंदो आ, उन वक्त अल्लाह खे घणो याद कजे, नहीं मुहर्रम के जागी गुजारजे, इबादत में गुजारजे। इमाम हुसैन अली मकाम पैगाम मोकिलियो त ए यज़ीदियो सब्र कयो, रुकजी वञो, मूं हुसैन के मुझे बचड़न के छॾियो, अॼो की रात अल्लाह के याद कन, अॼो की रात रब के याद करे वठन। हज़रत इमाम हुसैन अली मकाम जे पैगाम ते यज़ीदन जो लश्कर रुकजी वियो। जॾहिं रात जो वक्त थियो आ, पोयों पहर थियो आ, यज़ीदी टोले वारा बि सुम्ही पिया, हुसैनी टोले वारा बि निंड में हुया। रात जो अचानक इमाम हुसैन जी अख खुली आ, ऐं संदन जे अखियुनि में लुड़क आहिनि। मोहम्मदी ने करे सुणे हुसैन अखियुनि में लुड़क वाए, फरमाइनि था ओ ज़माना, ए ज़माना, तो कैसा वफा न कया, तो पंहिंजा यार यारन खां छिनी छॾिया, पंहिंजा दोस्त दोस्तन खां परे करे छॾिया। इमाम हुसैन जे अखियुनि में जॾहिं लुड़क वहनि था त अम्मा ज़ैनब साण उथी अचे अर्ज़ करे थी, ओ अदा हुसैन, ये बेवफाई जूं ॻाल्हियूं, ये जुदाई करण जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं था कयो, ये असां खां अञा बाबे अली जी जुदाई बर्दाश्त न थी आ, अदे हसन जी जुदाई बर्दाश्त न थी आ, अम्मा फातिमा ज़हरा जी जुदाई असांजे अखियुनि आॾो आ। ओ बाबा, ओ अदा हुसैन, ये जुदाई जूं ॻाल्हियूं न कयो। इमाम हुसैन रोई फरमायो, ओ ज़ैनब, सुभाणे को ॾींहुं मां पंहिंजे अखियुनि आॾो ॾिसां थी, ॾिसां थो त सुभाणे मूंखे शहीद कयो वेंदो, मुंहिंजो रत वहायो वेंदो। ओ ज़ैनब, सब्र कजा, सब्र कजा, सब्र जी दामन न छॾिजा, जो रब फरमायो आहे त इन्नल्लाह मअस्साबिरीन, रब सब्र करण वारनि सां गॾु हूंदो आ। ओ अदी ज़ैनब, हे लश्कर जी अॻुवाणी तुंहिंजे हवाले थो कयां, हे काफ़िलो तुंहिंजे हवाले थो कयां, हिननि खे कैदी बनायो वेंदो, मुंहिंजे बीमार ज़ैनुल आबिदीन खे ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो, मुंहिंजे बचड़नि खे अञा बुखारो उन्हारो रखियो वेंदो। ओ
ओ ज़ैनब ओ मुझे अद्दी बुर्दबार थी जा बेसब्री न कजा बेसब्री का कम न वठ जा जो अल्लाह सब्र करण वारन सां गॾु आहे। अल्लाहु अकबर। जॾहिं सुबुह जो वक़्तु थियो आहे 10 मुहर्रम जो ॾिहाड़ो सिज उभरियो आहे 10 जो सिज अॼु खूनी मंज़र ॾिसण जे लाइ उभरियो ए काश जो उन ॾींहुं सिज ई न उभरे हा ऐं मंझंदि जो वक़्तु असां त उहो मंज़र न ॾिठो पर इहो सिज त ॾिसे पियो उन वक़्तु इहो सिज त ॾिसे पियो त हुसैन खे कीअं शहीद कयो वियो अली असगर खे कीअं शहीद कयो वियो अली अकबर जो कीअं रत वहायो वियो इहो सिज त गवाह हुआ हज़रत इमाम हुसैन जॾहिं पंहिंजे साथियुनि खे वठी निकितो आहे त साम्हूं दुश्मन आहिनि हेॾा 72 ॼणा नौजवान अल्लाह जे हबीब जा शहज़ादा अल्लाह जे हबीब जे घर में पलजण वारा नौजवान होॾा 72 ज़ालिम 22,000 ज़ालिमनि जी फौज आहे पर हुसैन वरी बि पोइ कदम न रखियो आहे चवे थो त दीन ते जे सिर फिदा थे त कंदुसि जेकॾहिं जान फिदा थे त कंदुसि कॾहिं यज़ीद मलऊन जी बैत कोन कंदुसि। आया करबल में अॼु शेर हली जन के जाम शहादत जो मिली आया करबल में अॼु शेर हली जन के जाम शहादत जो मिली आया करबल में अज शेर हली चवे कूफी को शूम शिमिर मन बैत तू तकरार न कर शबीर चयो कुछ शर्म त कर शबीर चयो कुछ शर्म त कर अरे विने बाहे अंदर बदकार जली आया करबल में अज शेर हली। सुभान अल्लाह। हजरत इमाम हुसैन अली मकाम ये जो मैदान में निकतो आ वारे वारे सां बचड़ा शहीद थींदा विया शहजादा शहीद थींदा विया पुटड़ा कुसबा विया अखना दो ओ अदा ओ पीए वारा ओ बचड़न वारा ओ पंहिंजा पुटड़ा रखण वारो ॿुधायो जॾहिं पुट खे बुखार थींदो आ पुट खे पेट में सूर पवंदो आ पुट खे जॾहिं तकलीफ़ पहुचंदी आ तुंहिंजे रात जी निंड ख़त्म थी वेंदी आ तू डॉक्टरनि जा ॾस ॻोल्हींदो ही रातिनि जूं रातियूं जागी पंहिंजे बच्चे ते गुज़ारींदो ही पर होॾे निहार मुंहिंजो इमाम हुसैन 3 ॾींहंनि खां उञारो अली असगर हंज में खणी जॾहिं करबला जे मैदान में अचनि था फरमाईंदा ए यज़ीदियो बराबर मां तव्हांजो ॾोहारी आहियां बराबर मां तव्हांजो गुनाहगार आहियां पर हिन अली असगर कहिड़ो ॾोह कयो आहे हिन नंढड़े तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे हिन कहिड़ी तकलीफ़ पहुचाई आहे हिन खे पाणी छो नथा प्यारियो हुसैन खे जॾहिं पाणी जी इल्तिजा कंदे ॾिठो पियो हुरमल नाले प्रीत ये तीर थो हणे अरे तीर छुटा बे पीर दे हथों वञ कल मासूम दे जमा तीर छुटा बे पीर दे हथों वञ कल मासूम दे जमा सेवारी छोटे बाल दे मुंह विचों निकली आवारी अम्मा तीर लगो आ हजरत अली असगर खामोश थी वियो जॾहिं वापसि अचे थो घर वारनि सम्झो शायदि नंढड़े खे पाणी पियारियो वियो नंढड़े जी उञ ख़त्म थी वई आहे जो वञे पियो त लुछे पियो तड़पे पियो उञारो हुयो पर हाणे खामोश थी वापसि आयो आहे शायदि पाणी जो ढुकड़ो मिलियो आहे चयो वियो ओ अम्मा ज़ैनब चवे थी ओ अदा हुसैन बीबी शहरबानू चवे थी ओ वर हुसैन मुंहिंजे बचड़े खे पाणी जो
ढुक शायद मिलियो आ तने खामोश थियो आ पर फरमाइंदा ओ पानी पी आयो आ तवाके खबर ना है पंजे नाने नबी जे तहोजे कोसर जो प्यालो पी आयो बच्चो खंज में हुजे शहीद थियल बच्चो हथन में जान ले 6 महीनन जो सगीर बारड़ो ओ बच्चन वारा ओ पुटन वारा बुधा तो हुसैन जे दिल ता छा गुजरी मुझे इमाम जे दिल ता केड़ी गाल गुजरी हुंदी पर ते बावजूद मुझे इमाम हुसैन लुड़क न वाया और उन्होंने वादा न कई बल्कि चवे तो बच्चा कुर्बान थिया जो सिलो पंजे नाने नबी खां वनी उठंदुस जड़े सब शहीद थी विया ऐं वारे वारे सां इमाम हुसैन पंहिंजे बचड़नि जा लाश कुल्हनि ते खणी केॾी महिल कटियल बाजुनि सां अब्बास साम्हूं बीठो आ केॾी महिल मथे में तीर लॻल कासिम जो लाश मुबारक पियल आ केॾी महिल सीने में नेज़ो टुंबियल अली अकबर जो जनाज़ो पियल आ किथे के यार जो किथे महिल के दोस्त जो के साथी जो के वफादार जो जनाज़ो पियल आ सभिनी खे पंहिंजे कुल्हनि ते खणी अचे खेमनि जे आॾो रखियईं पर जॾहिं हुसैन अकेलो रहिजी वियो ओॾी महिल मुंहुं आसमान ॾे करे इमाम हुसैन फरमायो ते मुंहिंजा मौला ऐं मुंहुं मदीने ॾे करे चए थो नाना नबी छा हुसैन अकेलो रहिजी वियो आहे छा हुसैन जो हाणे ॿियो को मददगार न आहे छा हुसैन जो ॿियो को साथी न आहे अचानक नेण खणी निहारे त मुंहिंजे सुहिणे हबीब जो चलो साम्हूं ज़ाहिर थियो आहे फरमाइनि था ओ हुसैन दिलगीर न थी जा परेशान न थी जा तुंहिंजो नानो नबी तोखे सीने सां लाइण आयो आहे ये मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम है मुंहिंजी ज़ुबान है मुंहिंजो कलम हर हूर हुसैन के हार विधा हर हूर हुसैन के हार विधा वही कर बल बण जी बागे इरम छा पेश करे हसनैन जो गम ही है मुंहिंजी ज़ुबान गजी चओ हीअ मुंहिंजी ज़ुबान छा पेश करे हसनैन जो गम ही है मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम आई इमाम हसन खे ज़हर मिलियो आई इमाम हसन खे ज़हर मिलियो जंहिंजो जिस्म हुयो रेशम खां नरम छा पेश करे हसनैन जो गम ही है मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम पुट कूंद वियो काज जी रात पुसी ओ पुट कूंद वियो काज जी रात कुसी जेको कासिम घोट खुदा जो कसम छा पेश करे हसनैन जो गम ही है मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम अल्लाहु अकबर हजरत इमाम हुसैन फरमायो ओ मुंहिंजा नाना नबी मां ॾिसण पियो चाहियां जे सिर वधाइण वञा थो जे सिर कुर्बान करण वञा थो ॾिसण पियो चाहियां त मुंहिंजो नानो नबी मूंखे क़बूल करे थो या न मुंहिंजे नाने नबी जी मूं ते नज़र आहे या न ए मुंहिंजा नाना नबी ओ मुंहिंजा सुहिणा हबीब मूंखे ॿिए कंहिंजी परवाह न आहे दुनिया दौलत जी परवाह न आहे तू राज़ी रही
अबा बचड़ा कुर्बान थियन अखियुन आडो शहजादा अखियुन आडो कुर्बान थियन ये उनन जा जनाजा मानू खयो अचे तो उनन जी दिल फाटी पवंदी आ महीनन सालन ताईं उनन के मानू दिलासो दींदा रहंदा आहिन सब्र करंदा असां तुंहिंजे गम में शरीक आहियूं गम में शरीक थियण वारो ओड़े पाड़े वारा यार दोस्त अजीज अकारिब हूंदा आहिनि पर अॼु हुसैन करबला के मैदान में अॼु अकेलो वञी रहियो आहे पर को दिलासो ॾियण वारो कोन्हे को हाल भाई कोन्हे को साथ ॾियण वारो कोन्हे को पर जॾहिं हुसैन मैदान करबला में आयो आहे त चेहरे में बहादुरी आहे अॻु शहीद अब्बे जो शहीद बचड़े जो अब्बो हुयो अली असगर जो अब्बो निकितो हुयो चेहरे ते गमगीनी हुई पर जॾहिं मैदान में आयो त हैदर करार जी शुजाअत खणी निकितो आहे इन चेहरे में गम नजर न आयो दुख नजर न आयो बल्कि हैदर करार वारो जज्बो नजर आयो शहादत जो शौक नजर आयो शहादत जो जज्बो नजर आयो इन जो मैदान में घुड़ियो तो दुश्मनन के इए किराईंदो पियो वञे दुश्मनन समझो ॼण के को शेर मैदान में लथो हुजे में तलवार जुल्फकार सीने ते संदरो इमाम हुसैन जी पग जो मथे ते पग नाने नबी जी सजाए पर हुसैन निकतो आ तो हुसैन जो चेहरो चमकी रहियो हुयो हुसैन जे चेहरे के ॾिसी दुश्मनन जूं अखियूं खैरियूं थी वियो चल पिया हे को मामूली इंसान न बल्कि इन चेहरे में तो मुस्तफवी जलाल नजर अची रही आहे जॾहिं इमाम हुसैन मैदान में वियो विड़ंदे 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 अचानक मुझे इमाम जे हथ मां तलवार किरी पई तलवार जेका अली असगर जी शहादत ते न किरी जेका अली अकबर जे वफात ते न किरी जेका कासिम जे ज़ालिमाना शहादत ते न किरी जेका अब्बास जे बाहुन कटजण ते न किरी जेका ज़ैनब जे लुड़कन ते न किरी ज़ैनुल आबिदीन जी बीमारी ते तलवार न किरी उहा तलवार जेका यारन जे विछड़ी वञण ते न किरी मदीने छॾण ते न किरी पर अचानक तलवार किरी पई जो इमाम हुसैन ॾिठो त निमाज़ जो वक्त थी जॾहिं निमाज़ जो वक्त थियो त मुझे इमाम फरमायो मुझे हुसैन फरमायो त सिर कुर्बान थी वञे पर निमाज़ कोन छॾबी आहे शिमिर जॾहिं सीने ते चढ़ी वेठो पाण फरमाइनि था शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे घर भी लुटाना मेरा मुझे ज़ैनब के बली कैदी बनाए जो मुझे ज़ैनुल आबिदीन के कैदी बनाए जो मुझे घर वारन में जेको माल ॾिसो भली खण जो घर भी लुटाना मेरा ये सर भी कटाना मेरा पर एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे इमाम हुसैन सिर सजदे में रखियो सिर जो झुकायो हा को पलीत वार करे तो हुरमल बिन यजीद नाले खोली बिन यजीद नाले को पलीत अॻियां वधी इमाम हुसैन जो सर तन खां जुदा करे तो वो गलो जिते मुस्तफा चुमंदो हुयो वो गलो जिते इमाम हुसैन जे गिची ते मुस्तफा चुमियूं ॾींदो हुयो वो यजीद जे हथां गलो जुदा थी वियो आहे इमाम हुसैन जो सर मुबारक नेज़े ते रखियो वियो आहे दुनिया वारनि ॾिठो जेके दुनिया में इमाम हुसैन जा दुश्मन पंजा उन्हनि जो सर नीचो हुयो हेठां हुयो शर्म खां झुकियल हुयो पर हुसैन शहीद थी वञण खां पोइ सर मुबारक ऊंचो आहे मथां हुआ सभिनी ते रहमत वसाए सर नेज़े ते सवार थियो मानू चवन था रावी लिखे थो त जॾहिं कूफे जी बाजार में इमाम हुसैन आली मकाम जो काफिलो आयो त असां ॾिठो त इमाम हुसैन जी ज़बान ते सूरे कहफ जी आयतुनि जी तिलावत हुई पाण इमाम हुसैन क़ुरान मजीद जी तिलावत करे रहिया हुया
को हुजे जेको हुसैनी थी ॾेखारे न। अॼु हुसैन जा हुबदारो, ए हुसैन जा पेरोकारो, ए हुसैन जा पोइ लॻो निहारियो मुंहिंजे इमाम रात कीअं क़ुरान जी तिलावत कई। ये कबो आ दीन ते कम, ये कबो आ इस्लाम ते अमल। जे मुझे इमाम हुसैन नमाज पढ़ी ॾेखारी, रोजा रखी ॾेखारिया, दीन ते अमल करे ॾेखारियो। अॼु असां हुसैनी सॾायूं था, अॼु असां मुस्तफ़ा जे शहज़ादे जा मोहब्बत रखण वारा सॾायूं, आल बैतन जा हुबदार सॾायूं, पर अदा हेफ हुजे असांजी हालत जो इमाम हुसैन जी तालीमात खे भुलाए वेठासीं, विसारे वेठासीं। असांखे यादि न आहे त मुंहिंजे इमाम कीअं नमाज़ पढ़ी हुई, कीअं करबला में पाण मल्हाए ॾेखारियो हुयो। ओ अदा जो चाहीं थो त इमाम हुसैन जी शफ़क़त तुंहिंजे मथां थिए, अॼु वक्त थई, अॼु टाइम थई जो इमाम हुसैन जो रूह पुकारे रहियो, इमाम हुसैन जो रूह पुकारे रहियो आहे। मज़ार अक़दस मां इमाम हुसैन अॼु असांखे ॾिसी रहियो आहे। इन फतह मोहम्मद सोढर वारनि जे ॻोठ वारनि खे हुसैन ॾिसी रहियो आहे त मुंहिंजा हुसैनी हुबदार कीअं था मुंहिंजे दीन ते अमल करे ॾेखारनि। आहे को जेको इमाम हुसैन जे सॾ ते लब्बैक चवे, चओ लब्बैक या हुसैन, वॾे आवाज़ सां चओ लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक। असां इंशाअल्लाह पंहिंजा बच्चा ॿार बि हुसैन जे नाले ते कुर्बान कंदासीं। असां पंहिंजे इमाम ते पंहिंजूं जानियूं कुर्बान कंदासीं। कंदो कि न कोन कंदो? आहे ॻाल्हि क़बूल? पोइ मुंहिंजे इमाम फरमायो आहे त 5 वक़्त निमाज़ पढ़ो। मुझे इमाम फरमायो आ त निमाज़ी बंजी ॾेखारियो, दीन ते अमल करे ॾेखारियो। पिटको मातम करण इमाम जो कौल न आहे। जेकॾहिं मातम करणो हुजे हा त मुंहिंजो इमाम हुसैन मौला अली जी वफ़ात ते करे हा। मौला अली शेर जली हज़रत सैयदना हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात ते कन्हा न, बल्कि इमाम हुसैन दर्स ॾिनो पंहिंजी अद्दी ज़ैनब खे, पंहिंजे बच्चे ज़ैनुल आबिदीन खे, पंहिंजी घर वारी शहर बानू रज़ियल्लाहु तआला अन्हा खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर वारनि खे त सब्र कजो, सब्र खां कम वठिजो। जेतिरो सब्र कंदो अल्लाह जी रहमत जा हक़दार बणबो।